ब्रिया रोड भटसा नुसरत केनाल जे कप ते रहंदड़ शर बिरादरी जो नौजवान शादीशुदा औरत मसमात मारवी ज़ाल वसीम शर घर अणबणता घर में पियल ज़हरीली गोरियूं खाई ख़ुदकुशी करे छॾी। नौजवान औरत जे मुड़ुस वसीम शर ॿुधायो त 1 साल अॻु असांजी शादी थी हुई। ज़ाल भेण सां माल वधण तां कावड़ जी घर में पियल ज़हरीली गोलियूं खाई छॾियूं। ॿिए पासे औरत जी अमड़ ॿुधायो त मसमात जन्नती ॿुधायो त असां असल पटीतन भटसा जा रहवासी आहियूं। असांखे बि पाड़े वारनि इतला ॾिनो आहे त ॿिए पासे ब्रिया रोड पुलिस ॿुधायो त ख़ुदकुशी कंदड़ औरत जो इलाज तहवील में वठी ब्रिया अस्पताल मां पोस्टमार्टम कराए वाटसन हवाले कयो। वधीक जांच करे रहिया आहियूं जॾहिं त औरत जो इलाज घर पहुचण ते घर भातियुनि में कोहराम बर्पा थी वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।